अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो जी हिकु न्यू वीडियो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। जॾहिं नओं साल अचे थो मोटरसाइकिलनि जा नवां मॉडल ईंदा आहिनि। माण्हुनि खे शौक़ु थिए थो नओं मॉडल ऐं मोटरसाइकिल वठण जो, पर नए साल ऐं मॉडल सां गॾु मोटरसाइकिलनि जी क़ीमत बि वधी वेंदी आहे। हलूं था वीडियो जी तरफ़ ऐं ॾिसूं था 2021 लाइ मोटरसाइकिलनि जी क़ीमत घणी आहे। पहिरें नंबर ते असां होंडा CB 150F खे रखियो आहे। ही 150 cc बाइक आहे जंहिंजी क़ीमत 2,44,500 आहे। होंडा जो CB में 125 आहे। होंडा CB 125F स्पेशल एडिशन। हिन बाइक जी क़ीमत 1,89,500 आहे। होंडा CG 125 सेल्फ स्टार्ट। हिन बाइक जी क़ीमत 1,56,900 आहे। दोस्तों ही मोटरसाइकिल होंडा CG 125 सां ई तालुक़ रखे थो, पर हिन में सेल्फ स्टार्ट आहे, जॾहिं त सिंपल 125 में सेल्फ स्टार्ट न आहे। सिंपल होंडा CG 125 जी क़ीमत हिन वक़्त 1,29,900 आहे। हिन मोटरसाइकिल जी मार्केट बि बहितरीनु आहे। होंडा प्राइडर जी क़ीमत हिन वक़्त 1,08,500 आहे। प्राइडर में 3 कलर ईंदा आहिनि, रेड, ब्लैक ऐं ब्लू। CD 70 ड्रीम जी क़ीमत हिन वक़्त 83,500 आहे। हिन मोटरसाइकिल जी एतिरी मार्केट त न आहे जेतिरी आम CD 70 जी आहे। ड्रीम में बि 3 कलर ईंदा आहिनि, सिल्वर, ब्लैक ऐं रेड। दोस्तों आम CD 70 जी क़ीमत हिन वक़्त 77,900 आहे। हिन मोटरसाइकिल जी मार्केट तमामु बहितरीनु आहे। CD 70 में 2 कलर अचनि था, रेड ऐं ब्लैक, लेकिन रेड जी मार्केट ब्लैक खां वधीक आहे। सुजुकी में GD 110S जी क़ीमत 1,78,000 आहे। GD 110 जी क़ीमत 1,19,000 आहे। हाणे ॻाल्हि कंदासीं चाइना जी। चाइना में असां वटि ज़िले घोटकी में किरोन ऐं सुपर पावर जी मार्केट बहितरीनु आहे। किरोन 70 जी क़ीमत हिन वक़्त 53,900 आहे। किरोन 100 cc जी क़ीमत 54,500 आहे। किरोन 70 सेल्फ स्टार जी क़ीमत 62,600 आहे। किरोन में 125 जी क़ीमत 85,600 आहे। सुपर पावर 70 जी क़ीमत 53,500 आहे। सुपर पावर 125 जी क़ीमत 75,000 आहे। उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ सिंधी इन्फो चैनल खे सब्सक्राइब कंदा। सिंधी इन्फो सिंध जो पहिरियों इंफॉर्मेटिव चैनल आहे जंहिंमें तव्हांखे हर चीज़ जी मालूमात सिंधी ॿोली में सुहिणे नमूने ॾिनी वेंदी आहे। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।